नासिर हेडलाइन समां ॾिठो वफ़ाक़ी काबिना जे इजलास बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास अॼु थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबिना जे इजलास में 25 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। वफ़ाक़ी काबिना जे इजलास में क़ौमी स्पोर्ट्स पॉलिसी, कैपिटल मार्केट इदारे ज़ाती सरकारी जे समरी मंज़ूरीअ लाइ पेश कई वेंदी। ख़बर मां शेयर कई पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास अॼु थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबिना जे इजलास में 25 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। वफ़ाक़ी काबिना जे इजलास में क़ौमी स्पोर्ट्स पॉलिसी, कैपिटल मार्केट इदारा ज़ाती सरकारी जी समरी मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी। वफ़ाक़ी काबिना जे इजलास बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास अॼु थी रहियो आहे।